चाचा छा थियो? चाचा चाचा बबलू तो गवर्नमेंट नौकरी कई मुलाजिम हुए जिंदगी में कदे मां समझा तो जो नेक माण्हू करप्शन तो कोन कई हुंदई, रिश्वत तो कोन वरती हुंदई। बाबा जॾहिं असां सीट ते वेठा हुआसीं न आओ त पोइ माल खे पे रोड़ियोसीं। पोइ जॾहिं रिटायर थियासीं आओ त माल जो छोकिरा खणी विया को वेराए। 5 पुट हाँ 5 पुटनि खे वेराए ॾिनोसीं। हाणे वेठा था मूंखे ॿुधाए छो त उहे ई साॻा था चवनि त चरियो आहे। अल्लाह हाणे वेठा था अलाह खे संभालियूं तस्बीह पिया था पढ़ूं अलाह वेठा था कयूं। मना जॾहिं सीट ते हुई तॾहिं तो अलाह याद ई कोन रुगो माल वॻो माल ऐं जॾहिं रिटायर था थियो त पोइ वरी अलाह याद थो अचे, पोइ आख़िरत जा पादर बि याद था अचनि, पोइ मसीतूं वञी था वसायो। बसि पोइ छा कयूं, पोइ हाणे अलाह खे त संभालणो आहे न। साईं बेशक बिल्कुलु बेपरवाह बादशाह आहे। बख़्शींदो त उहो न। साईं बिल्कुलु मुल्क त तव्हां तबाह करे छॾियो जेके सरकारी ऑफिसर हो न। हाणे उहे ई साॻा था चवनि छोकिरा साईं बाबो साईं चरियो आहे। ऐं सॼी ज़िंदगी उन्हनि खे कमाए ॾिनई, गाॾियूं वठी ॾिनई, बंगला वठी ॾिनई, हर शइ कई। हर शइ बाबा अयाशी कराई मान। रुगो रिश्वत ई पैसे। वॻो रिश्वत ई हाणे ढेर बोरियूं बोरियूं भरियूं। ऐं हाणे ही माना तस्बीह ऐं अलाह अलाह हाणे अलाह हाणे 5 टाइम नमाज़ 5 टाइम नमाज़ अलाह खे वेठो थो संभालिया। वाह चाचा बबलू वाह। मने को ॾोह बख़्शे। हा साईं बेशक बेशक। भला तव्हांजे इहा सीट तव्हांखे मिले तव्हां छा कंदव? मूंखे न पैसो मिले माल मिले अलाह मूंखे मौक़ो ॾिए त मां रुगो ग़रीबनि में विरहायां, बुखियुनि में विरहायां, रुगो ग़रीबनि में। मां त ॾिसी नथो सघां ग़रीबनि जो हाल। ॾिसींदो अटो 100 रुपया 150 200 रुपया किलो लॻो पिया तो लॻी पिया तो। बाबा मां बि ईअं चवंदो हुअसि जॾहिं मूंखे इहा ड्यूटी मिली न त मां बि चवंदो हुअसि त मौला मूंखे ॾे नौकरी त मां बि ग़रीबनि में विरहायां। अच्छा जॾहिं माल मिलियो न परहेजियो परहेजियो वरी जेको फ़क़ीर अचे चवंदो माफ़ कर हल आहे कोन हल। छो बाबा तूं काथे विरहाईंदे ग़रीबनि में रुगो माल। तो अॼु ये हाल है जो नौजवान औलाद भी तो छा तो चए हाणे तू चरियो थी। हाणे तू चरियो आहे बाबो चरियो आहे। चाचा अलाह जो सॾु थियो अथई। अलाह छॾियो हाणे भला ॿुध उथी त हलो निमाज़ पहिरीं निमाज़। अरे कमी अथई निमाज़। बेशक बेशक नौकरी कान कमी अथई पैसो कोन कमी अथई। बेशक इहा सोच ओॾी महिल हुजेव न जेॾी महिल सीट ते आयो त असांजो मुल्क हली पए। छा ॿुधाए हलिया हलिया हल हल। अल्लाह 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 सलाम साला केड़ा में कोई हमारे वाले नंबर कटाना साजो पर्ची है बाबा पर्ची के छद। हां हल दादी नमाज पढ़ूं। चाचा तू नमाज पढ़ने मुजरा पान दुआ कर जा को मुझे नंबर लगी वने आओ नंबर कटाए जा। अरे नंबर के छद नमाज पढ़ ना आओ नंबर कटाने पो लगी है नंबर आओ पो नमाज पढ़न हल ढूंढ वनी पा हल छड़े सदा है को नमाज दिखागो दे। अरे इधर ना जी जी डाडा नोट खयो नी लगी है नंबर लगी है तुनो। हां लगी हो आखिरी नंबर 1000 तीनों जो इनाम हो वो तो करोड़न जो होंदो है। अरे वाह वाह कमती आ ना तू हाल भला। हां मुझे इनमें कम आ थोड़ो। हां लाडू बुध घणे दिया ये पर 10000 इनाम मुझे लगो है। 10000 हां भाई आखिरी जो इनाम हो ना वो करोड़न जो होंदो है। अरे वाह ये तीनों इनाम मुझे लगो है। मुझे भी लिखा नहीं करो यार। हां लिखाई तू नमाज में पढ़ने की छाव लिखाई यार गाल कुछ मन मुझे भी लगी वने मां करोड़पति। हां सही है सही है हां ठीक है ना। हां ये देखो मुझे हां खर्ची दींदो माई। ठीक है वो खर्ची मुके जा। बोला लगेगा पर्ची तो करोड़ रुपया को दे तो को गाड़ियों वठा बंगला वठा का प्लाट भी कया। बोलो ये पर्ची तू कटाया वहां कटायो हां लगी है ना करोड़न में राजू कंदे। वाह 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 बोला खुश कंदे यार। अची के धक्का लगा पो नंबर इंदो गिद्दी न कजाए ना गिद्दी कोन कंदो अची वे तो गा पाने पैसा दी वा खण। अरे ठीक है हां लगी जे चोर सो पर हल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम चाचा बबलू छा हाल वाला बाबा दुआऊं तांजो ता खुश हो खैर आवा सही है दो चाचा सड थियो अल्लाह जो हलो भला हलो नमाज यार गाल ये है त मुके पेट में सूर ता पढ़ी अचो नमाज।
मां कया थोड़ो आराम छो जो डॉक्टर मूंखे चयो त पेनाडोल खाई ऐं लतड़ी पोइ सुम्ही। चाचा सही आहे पर नमाज़ड़ी पढ़ंदे सुकून मिलंदी, अलाह राज़ी थींदी, तुंहिंजा गुनाह बि माफ़ थींदा, बेड़ा तुंहिंजा पार थींदा। हली हम बि खून नमाज़ पढ़ी बाबा अची। ॻाल्हि इहा आहे त सुकून मिलंदो पर डॉक्टर वरी चयो आहे त वरी पेनाडोल खाई लतड़ी सुम्ही पओ। अच्छा हा त तंहिंजे करे तूं भली हली पढ़ी आ, हाँ मां रुगो हे पेनाडोल खाई ऐं लतड़ी सुम्ही पओ। हल मां नमाज़ ते वञा थो, पोइ तुंहिंजे लाइ बि दुआ घुरां थो। दुआ घुरजांइ अलाह हा न। हा त को सूर झको थिए। अच्छा बबलू बाबा वरी मुंहिंजो नंबर लॻी वियो, तोरो नंबर फेल थी वियो, मूंखे वरी 50,000 मिलियो आहे। अरे मुंहिंजो नंबर कोन लॻो। न फेल थी वियो। अरे मूंखे तूं ॾिसण में ई अहिड़ो पियो अची बेईमान। नंबर अॻियां मुंहिंजो आंदो थोरी अमी। हाणे वञ तूं हल, मां पढ़े कटाईंदुसि, मूंखे रस्तो ॾिठल आहे। बेईमान अॻे ई हुयो बि मूंखे ख़बर ई। बोला वरी को पैसो ॾे त छोरा राजा बाबो चढ़ियो आहे त हणाण को छोरनि खे को पादर। अच्छा बबलू मुबारक बाबा। मुबारक हुई, मुबारक खैर हुई। मुबारक इहो हुई। इनाम तुंहिंजो लॻो आहे। मुझे लॻो हाँ। वारे वालेकुम। वालेकुम सलाम। हमारे 22 नंबर कंहिंजो आहे? बाबा ये कहते बबलू जो आहे। चाचा मुबारक अथई, खैर मुबारक तुंहिंजो 1 करोड़ रुपया निकितो आहे। 1 करोड़। हाँ हाँ? ही वठ, वाह 1 करोड़ इनाम निकितो अथई। वाह मुबारक अथई, वाह। मुबारक अथई। छा थियो चाचा? अच्छा चाचा चाचा छा थियो? अच्छा चाचा छा थियो चाचा? छा थियो? अरे बाबा छा थियो, छा थियो? मुझा मौला इहो ख्वाब हो। शुक्र आहे तुंहिंजे दर ते मुंहिंजा मालिक साईं, तूं बख़्शीहण वारो, तूं बख़्शींदे बि तूं तोबा ज़ारी, तोबा ज़ारी। वाह मुंहिंजा मालिक साईं वाह।